आख़िरत वारो जहान दारुल जज़ाए उते हिसाब किताब जो फ़ैसिलो थींदो। इन यौमल फ़स्ल कान मीक़ाता, फ़ैसिले वारो ॾींहुं आख़िरत में थींदो। जेसीं ताईं असां हिन दुनिया में रहूं था, हिननि जो अजरनि जो एॾो त वॾो सवाबु आहे जो मुंहिंजो रब थो फरमाए, जेकॾहिं हिन दुनिया में ॼाण त माफ़ी नथो सघे, हुन दुनिया में अचे त अघाए ॾींदोमांसि। ख़ैरात जो सवाबु, निमाज़ जो सवाबु, हज उमिरे जो सवाबु, जलसे में तावन करण वारे जो सवाबु, ग़रीबनि जी मदद करण जो सवाबु। जीअं को मुस्लमान मां जे पेट में रही करे चवे, मुंहिंजे पीउ खे सोचे रब बनीअ जा बंगला कारियूं धोर धगा मिल्कियत, मूंखे पंहिंजे पीउ जी सॼी मिल्कियत पंहिंजे माउ जे पेट में ॾियो। माण्हू चवंदा चरियो थियूं अच्छा, माउ जे पेट में कारियूं काॾां ईंदियूं, बंगला काॾां ईंदा, बनी काॾां ईंदी, पैसा काॾां ईंदा, दौलत काॾां ईंदी। बनी त छा, पर बनी जो बि दुमी न वापी सघंदो। तूं हिन दुनिया में अचु, वॾो थी, बालिग़ थी, पोइ यतीम तोखे पंहिंजे पीउ जी सॼी मिल्कियत ॾेई छॾींदा। ईअं मुंहिंजो रब साईं फरमाए थो, ओ मुंहिंजा बना, जेकॾहिं मां हिन दुनिया में तुंहिंजे सवाब जो अजर या त माफ़ी नथो सघे, हुन दुनिया में अच त घाए ॾींदोमांइ। जीअं अखि सां ग़लति जाइ ते नज़र करणु, जेकॾहिं मां इन जी इते ई सज़ा कयां त केतिरा माण्हू न बि न थी वञनि। जेको माण्हू कननि सां फ़हाशी गाना ॿुधंदो, म्यूज़िक ॿुधंदो, जेकॾहिं मां इन जी इते ई सज़ा कयां त केतिरा माण्हू ॿोरा थी वञनि हा। हिन जाइ में मां अलाह धर ॾींदो आहे, हुन जाइ हुन जहान में अचे त पोइ हिसाब किताब थींदसि। जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम पहिरियों दफ़ो मुंहिंजे सुहिणे नबीअ सां हाकड़ पातो, जिब्राईल अलैहिस्सलाम फरमाए थो, इक़रा, पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मां अन बिक़ारिन, जिब्रील मां त पढ़ियल ई न आहियां। जिब्राईल अलैहिस्सलाम नबी साईं खे छॾे वरी जॾहिं ॿियों दफ़ो भाकुर पातो, जिब्राईल अलैहिस्सलाम वरी बि उहे ई लफ़्ज़ चया, इक़रा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि उहो ई जवाबु ॾिनो, मां अन बिक़ारिन, जिब्रील मां त पढ़ियल ई कोन आहियां। वरी अल्लाह जे हुकुम सां जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम नबी साईं खे जॾहिं अल्लाह जे हुकुम सां जॾहिं टियों दफ़ो भाकुर ज़ोर सां पातई, अल्लाह साईं फरमायो, ओ जिब्राईल, तूं क़ुरान शरीफ़ पढ़ंदो वञ त मां पंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा ते क़ुरान जूं आयतूं जारी कयां। जिब्राईल अलैहिस्सलाम क़ुरान पढ़ंदो थो वञे, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम। जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम अलहम्द जे सीन खां वठी मिनल जिन्नति वन्नास जे सीन ताईं क़ुरान पूरो कयो, मुंहिंजे नबी साईं जी ज़बान ते बि क़ुरान जारी थी वियो। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़। सूरतुल इक़रा जो 5 आयतूं नबी साईं जी ज़बान ते जारी थी वयूं। जेतिरे जेतिरे क़ुरान जी ज़रूरत हूंदी, ओतिरो त क़ुरान शरीफ़ नाज़िल थींदो हुयो। जेकॾहिं नबी साईं जंग हुनैन में त जिब्राईल अलैहिस्सलाम क़ुरान जंग हुनैन में खणी अचे, जेकॾहिं नबी साईं जंग बदर में त क़ुरान शरीफ़ जंग बदर में, जेकॾहिं नबी साईं जंग उहद में त क़ुरान शरीफ़ जंग उहद में, जेकॾहिं नबी साईं अम्मा आयशा जे घर त जिब्राईल अलैहिस्सलाम क़ुरान शरीफ़ हज़रत आयशा जे घर खणी अचे। 23 सालनि में क़ुरान शरीफ़ मुकम्मल नाज़िल थियो। जॾहिं अल्लाह ते क़ुरान पढ़े पियो, फ़रिश्ता चवण लॻा, मुंहिंजा मौला ही क़ुरान कंहिंखे ॾींदे? अल्लाह साईं चवण लॻो, आख़िरी नबीअ जी सरदारी उम्मत खे ही क़ुरान तोहफ़े में ॾींदुसि। फ़रिश्तनि चयो, उहा भाॻ वारी उम्मत जंहिंखे ही पाक कलाम मिलंदो।
अल्लाह साईं चवण लॻो आसमान भला तूं मुंहिंजे क़ुर जे बार खे खण। आसमान चवण लॻो मुंहिंजा मौला मूंखे न ॾिजांइ तुंहिंजे क़ुर जे बारे में वज़न आहे कमाल आहे जमाल आहे मूंखे एतिरी ताक़त न आहे जो मां तुंहिंजे क़ुर जे बार खे खणी सघां। अर्श चवण लॻो मुंहिंजा मौला मूंखे अर्श अज़ीम सतारनि चंड सिज जो बार ॾे नबियुनि सिद्दीक़नि रूहनि जे बार जे मां खणी वेंदुसि पर मूंखे एतिरी ताक़त आहे जो मां तुंहिंजे क़ुर जे बार खे खणी सघां। अल्लाह साईं चवण लॻो ज़मीन भला तूं मुंहिंजे क़ुर जे बार खे खण। ज़मीन चवण लॻी मुंहिंजा मौला मूंखे न ॾिजांइ मूंखे एतिरी ताक़त न आहे जो मां तुंहिंजे क़ुर जे बार खे खणी सघां। मूंखे ज़मीनुनि जा मूंखे इंसाननि 18,000 मख़लूक जा बार ॾे वण टिण पखी पखण समुंड दरियाहनि तलाउनि मूंखे जंहिंजा बार ॾे मां खणी वेंदसि पर मूंखे एतिरी ताक़त न आहे जो मां तुंहिंजे क़ुर जे बार खे खणी सघां। अल्लाह साईं चवण लॻो ओ जबलो भला तव्हां मुंहिंजे क़ुर जे बार खे खणो न। जबल चवण लॻा لو أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله मुंहिंजा रब साईं मूंखे क़ुर न ॾिजांइ असां वारीअ जा ज़रा थी नसीं असांखे एतिरी ताक़त आहे जो असां तुंहिंजे क़ुर जे बार खे खणी सघूं। हा साईं हाणे ईअं चवणो पवंदो असांजे नबीअ जी दिलि आसमाननि खां बि वॾी आहे ज़मीननि खां बि वॾी आहे जबलनि खां वॾी आहे जो हिन पाक क़ुर जे नबी साईं दिलि क़ुर खे खयो। अॼोको मुस्लमान ना हक़ ते कूड़ ते जल्दी मथे ते क़ुर खणी वेंदो आहे हालांकि हिन क़ुर जो बार 7 ज़मीनूं बि खणी न खणी सघियूं 7 आसमान न खणी सघिया जबलनि बि इनकार कयो। अॼोको मुस्लमान जल्दी क़ुर मथे ते खणी वेंदो आहे हालांकि हिन क़ुर जो बार 7 ज़मीनूं बि न खणी सघियूं 7 आसमान बि न खणी सघिया। जेको क़ुर शरीफ़ पढ़ंदो अन अली बिन अबी तालिब क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन क़रअल क़ुरान फस्तज़हरहू जेको शख़्स क़ुर शरीफ़ पढ़ंदो ऐं उनखे हिफ़्ज़ यादि कंदो उन खां पोइ उन ते अमल कंदो फ़अहल हलालहू उनजे हलाल खे हलाल सम्झंदो वहर्रम हरामहू उनजे हराम खे हराम सम्झंदो ऐं उनखे पासो कंदो। हा साईं हाणे इहे ॻाल्हियूं मञूं क़ुर शरीफ़ पढ़ियोसीं बि हिफ़्ज़ कयोसीं उन्हनि जे हलाल खे हलाल बि सम्झोसीं हराम खे हराम बि सम्झोसीं हाणे छा त अल्लाह साईं हदीस मुबारक में फरमायो अदखलहुल्लाह बिहिल जन्नह तमामु अल्लाह उनखे जन्नत में दाख़िल कंदुसि ऐं उनजे लाइ बि ख़ुशख़बरी वशफ़अहू फी अशरतिन मिन अहलिल बैतिही उनजे हाफ़िज़ जे घर जे 10 भातियुनि जी बि सिफ़ारिश क़बूल कराए बि कुल्लुहुम क़द जबत लहुमुन्नार जंहिंजे जनम जी बाहि वाजिब थी चुकी हूंदी। खादिम अर्ज़ कयो त अजब जहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिं वक़्तु असीं पथर जे पासे में थकियासीं पोइ बेशक मूं मच्छीअ खे विसारे छॾियो मूंखे शैतान अजब जहिड़ी ॻाल्हि बयानु करण खां भुलाए छॾियो ऐं मच्छी त दरियाउ में अजीब तरीक़े सां वञणु लॻी।
मूसा चयो त असां उहा ई ॻाल्हि तलबे थी। हज़रत मूसा ऐं संदसि ख़ादिम पंहिंजे पेरनि जी निशाननि ते पोइते मोटिया। पोइ उन जाइ ते खेनि असांजे बाननि हिकु बानो हज़रत ख़ज़र अलैहिस्सलातु वस्सलाम मिलियो, जंहिंखे असांखे पाण वटां रहमत ऐं वसीयत इल्मु अता कयो हो। قال له موسى هل أتبعك على أن تعلمنا بما علمت رشدا। हज़रत मूसा उनखे चयो त छा आऊं तव्हां सां उन शर्त ते गॾु रही सघां थो त तव्हां मूंखे उहो इल्मु सेखारियो जेको तव्हांखे इनायत थियल आहे। قال إنك لن تستطيع معي صبرا। हज़रत ख़ज़र चयो बेशक तव्हां मूंसां सब्र सां रही न सघंदा, ऐं तव्हां उन ॻाल्हि ते कीअं सब्र करे सघो था जंहिंजी तव्हांखे ज़ाहिरी मालूमात ई न आहे। قال تستجدني إن شاء الله। मूसा चयो इनशा अल्लाह ताला तव्हां मूंखे सब्र कंदड़ रहंदा ऐं तव्हांजे हुकुम जी नाफ़रमानी न कंदुसि। ख़ुज़र चयो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ताबेदारी करियो था पोइ तव्हां मूंखां कंहिं ॻाल्हि जो न पुछो एसि ताईं जो आऊं पाण तव्हांखे खोले न ॿुधायां। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत ख़ुज़र ॿई रवाना थिया एसि ताईं जो ॿी ॿेड़ीअ में सवार थिया। ख़ुज़र ॿेड़ीअ खे चीरणु लॻो। मूसा चयो त ॿेड़ी खे चीरी थो उन लाइ त मुसाफ़िरनि खे ॿोरी बेशक तूं उहो ख्वाब कमु करीं थो। قال ألم أقل إنك لن تستطيع معي صبرا। हज़रत ख़ुज़र चयो छा मूं तोखे न चयो हो त तूं मूंसां गॾु रही सब्र में करे न सघंदे। मूसा चयो त मूंखे मुंहिंजे वेसर सबबां फ़ख़्र न कर, मूं त तो लाइ मुंहिंजे कम में मुश्किलात पैदा न कर। पोइ वरी ॿई रवाना थिया एसी ताईं जो ॿिन्ही खे हिकु छोकिरो मिलियो। पोइ ख़ुज़र उन छोकिरे खे क़तल करे छॾियो। मूसा चयो छा तोखां बेगुनाह इंसान खे बग़ैर क़िसास जे क़तल कयो। बेशक तूं तमामु ख़राब कमु कयो। हज़रत ख़ुज़र रज़ी अल्लाह ताला चयो छा मूं तव्हांखे न चयो हो त बेशक तव्हां हरगिज़ मूंसां गॾु रही सब्र करे न सघंदो। हज़रत मूसा चयो जेकॾहिं मूं हिन खां पोइ तव्हां खां कंहिं शइ बाबति सवाल कयो त पोइ तव्हां मूंसां गॾु न रहिजो। तव्हांखे मूंखां तकलीफ़ पहुती। पोइ ॿई रवाना थिएसि ताईं जो उहे हिकु ॻोठ वारनि वटि पहुता। ॿिन्ही ॻोठाणनि सां मानी तलब कई पर ॻोठाणनि ॿिन्ही खे मानी खां इनकार कयो। पोइ मूसा हज़रत ख़ुज़र खे उते हिकु दीवार मिली जेका किरण जे वेझो हुई। पोइ उनखे ख़ुज़र सिधो करे छॾियो। मूसा चयो जेकॾहिं तूं चाहीं हा त उन कम जी मज़दूरी वठी हा। ख़ुज़र चयो हाणे मुंहिंजे ऐं तुंहिंजे विच में जुदाई आहे। आउं जल्द तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी वज़ाहत करे ॿुधाईंदुसि जिन ते तोखे सब्र न थियो आयो। पर ॿेड़ी पोइ उहा किन मिस्कीननि जी हुई जेके दरिया में कमु कंदा हुआ। पोइ मूं उन में ऐब कयो ऐं उन्हनि जे पोएं पासे हिकु बादशाह हो जंहिं हर सुठी ॿेड़ीअ खे वक़्फ़ थी कयो। पोइ छोकिरो पोइ उन जा वालिदिन मोमिन हुया। पोइ असांखे ख़ौफ़ थियो त मथां उहो वालिदिन जी सरकशी ऐं कुफर में विझे। पोइ असां इरादो कयो त संदसि रब उन्हनि लाइ उनजे एवज़ बहितरीन पुट अता करे जेको हुन खां वधीक पाकीज़ ऐं वालिदिन खां वधीक फर्मा बरदारियो हुजे। पर दीवार पोइ उहा ॻोठ जे ॿिनि यतीमनि छोकिरनि जी हुई ऐं दीवार जे हेठां उन्हनि ॿिन्ही जो खज़ानो सदको हो ऐं उन्हनि छोकिरनि जे पीउ सालिह शख़्स हो।
पोइ रब चाहियो त उन्हनि ॿिन्ही छोकिरनि खे जवानीअ ताईं पहुचाए ऐं उहे पंहिंजो खज़ानो पाण कढनि। उहा अलाह ताला जे उन्हनि लाइ रहमत आहे। पोइ मुंहिंजी राह सां को बि कमु न कयो, उहा वज़र ज़ाहत आहे उन ॻाल्हि जी जंहिं ते तूं सब्र नथो करे सघीं। रसूल अरबी खां उहे यहूदी ज़ुल्करनैन इस्कंदर रोमी बाबति पुछनि था, तव्हां फरमायो ऐं जल्द तव्हांखे उन जे ज़िक्र पढ़ी ॿुधायां। असां उनखे ज़मीन में इक़्तिदार अता कयो, असां उनखे हर शइ हासिल करण जा सबब मुहैया कया। सबबा पोइ पाण ई रस्ते ते रवानो थियो। एसी ताईं जो जॾहिं सिज लहण वारी जाइ ते पहुतो ऐं पाण महसूस कयईं त सिज हिक कारे चकर वारे चश्मे में लही थो ऐं उन जाइ ते हिक क़ौम लधाई। असां फरमायो, ए ज़ुल्करनैन, या तूं उन्हनि ते अज़ाब कर या तूं उन्हनि सां नेकीअ जो सुलूक अख्तियार कर। قال أما من ظلم فسوف نعذبه ثم يرد إلى ربه فيعذبه عذابا نكرا। ज़ुल्करनैन अर्ज़ कयो, जंहिं माण्हू ज़ुल्म कयो पोइ असीं जल्द उन ते अज़ाब कंदासीं। उन खां पोइ उहो पंहिंजे रब ॾांहुं मोटायो वेंदो, पोइ उनखे सख़्तु अज़ाब कबो। पर जंहिं माण्हू ईमान आंदो सुहिणो अमल कयो पोइ उन लाइ सुहिणी जुज़ा जन्नत आहे ऐं जल्द असां उनखे आसान कमु ॿुधाईंदासीं। पोइ पाण हिक रस्ते ते रवानो थियो एसी ताईं जो जॾहिं सिज उभरण वारी जाइ ते पहुतो, पाण महसूस कयईं त सिज उन क़ौम ते उभरे थो जंहिं लाइ असां सिज खां सवाइ उन का बि आर न रखी। कज़ालिक वक़द अहतना बिमा लदैहि ख़ुबरा। उनजी हक़ीक़त हिन रीत आहे, ज़ुल्करनैन वटि जेके असबाब हुया उन्हनि जी असांखे ख़बर आहे। उन खां पोइ पाण हिक रस्ते ते रवानो थियो एसी ताईं जो जॾहिं पाण ॿिनि जबलनि जे विच में पहुतो। ॿिनि जबलनि जे साम्हूं उहा क़ौम ॾिठाई जेके कंहिंजी ॻाल्हि नथी सम्झा। उन्हनि चयो त ए ज़ुल्करनैन, बेशक याजूज माजूज ज़मीन में फ़साद कंदड़ आहिनि। पोइ छा असीं तुंहिंजे लाइ कुझु माल गॾु कयूं उन लाइ त तूं असां ऐं उन्हनि जे विच में का दीवार तयारु कर। ज़ुल्करनैन चयो, जेको मूंखे मुंहिंजे रब अता कयो आहे उहा तव्हांजे माल खां बहितर आहे। पोइ तव्हां मुंहिंजी मदद क़ुवत सां करियो ऐं तव्हांजे उन्हनि जे विच में मज़बूत सिधो क़ाइम कंदुसि। मूंखे लोह जा ॻरा टिकरा आणे ॾियो एसी ताईं जो जॾहिं दीवार ॿिन्ही जबलनि जे बराबरि कयाईं त बाहि खे हवा ॾियो एसी ताईं जो जॾहिं उनखे बाहि कयाईं जेसि जीअं तव्हां मूंखे बग़िरल ताम ॾियो उन जे मथां पलटियां। فمستطاعوا أن يظهروه ما استطاعوا له نقبا। पोइ याजूज माजूज उन दीवार ते चढ़ी न सघंदा ऐं न ई उन में सोराख़ करे सघंदा। ज़ुल्करनैन चयो, ही द्वार मुंहिंजे रब जी रहमत आहे। पोइ मुंहिंजे रब जो वाइदो क़रीब ईंदो त उनखे तकड़ा तकड़ा करे छॾींदो ऐं मुंहिंजे रब जो वाइदो सचो थींदो। فتركنا بعضهم يموج في بعض ونفخ في الصور فجمعناكم جمعا। उन ॾींहुं असीं उन्हनि जी उहा हालत कंदासीं जो उहे हिक ॿिए सां मिली वेंदा। सूर फूके वेंदी, पोइ असीं सभिनी खे गॾु कंदासीं।
وعرضنا جهنم يومئذ للكافرين عرضا उन ॾींहुं असीं जहन्नम खे काफ़िरनि जे अॻियां आंदींदासीं जिन माण्हुनि जी अखियुनि ते मुंहं जे निशाननि ॾिसण खां पोइ परदा आहिनि उहे हक़ जी ॻाल्हि ॿुधण खां आजिज़ आहिनि छा को काफ़िर उहे गुमान कंदा त मुंहिंजे ॿाननि लाइ मूंखां सवाइ मददगार बनाईंदा जेके खेनि नफ़ो ॾींदा असां काफ़िरनि जी महिमानी लाइ जहन्नम ते तयारु करे छॾियो आहे रसूल बि तव्हांखे फरमायो छा असीं तव्हांखे हुन ॻाल्हि खां वधीक नुक़सान वारा अमल न ॿुधाया उहे माण्हू जंहिंजी ज़िंदगीअ जा नेक अमल अलाह ताला जे दरबार में बातिल थिया उहे भाइनि था बेशक उन्हनि नेक अमल कया आहिनि أولئك الذين كفروا بآيات ربهم ولقائه ये उहे माण्हू आहिनि जिन रब जे आयतुनि ऐं रब जे मुलाक़ात जे इनकार कयो पोइ संदसि अमाल बर्बाद थी विया पोइ असीं क़यामत जे ॾींहुं संदसि अमलनि जी तौर न कंदासीं ذلك جزاؤهم جهنم بما كفروا واتخذوا آياتي ورسلي هزوا उहा जहन्नम जी सज़ा आहे उन्हीअ करे जो उन्हनि कुफ़र कयो मुंहिंजी आयतुनि ऐं मुंहिंजे रसूलनि खे मज़ाक़ बनायो बेशक जिन माण्हुनि ईमान आंदो नेकी अमल कया उनजी महिमान नवाज़ी لهم جنات الفردوس نزلا جنت الفردوس तयारु आहे ऐं उन में हमेशा रहंदा उहे उन मां निकिरण न चाहींदा रसूल बि तव्हांखे फरमायो जेकॾहिं मुंहिंजे रब जे इल्म ऐं हिकमत लिखण लाइ समुंड मस्तु थी पवनि त समुंड मुंहिंजे रब जे इल्म हिकमत लिखण खां अॻु में ख़तमु थी वेंदा जेतोणीकि असीं उन लाइ एतिरी बि बसि न आहियूं قل إنما أنا بشر مثلكم يوحى إلي أنما إلهكم إله واحد فمن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا فلا يشرك بعبادته ربه أحدا रसूल बि तव्हां अज़फ़ फरमायो त आउं बि ज़ाहिर तव्हां जहिड़ो इंसान आहियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां बि अव्हां वांगुरु इंसान आहियां पर मूं ॾांहुं वही ज़बानी मोकिली वई वञे थी तव्हांजो अलाह हिकु उहो ई आहे जेको मुंहिंजो अलाह हिकु आहे मुलाक़ात त यकीनन न रखे थो उन घर जी जो उहो अमल साल करे पंहिंजे रब जी इबादत में कंहिंखे शरीक न कयो अलाह सिर्फ़ु अकेलो आहे अलाह खां सवाइ जंहिं बि शिरक कयो जंहिं बि ॿिए कंहिंखां मदद घुरी सम्झ उन शिरक कयो अलाह साईं कंदो आहे जेको मूं चयो मूंखे अव्हांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए وآخر دعوانا والحمد لله رب العالمين